डॉक्टर समेजो साहब, डॉक्टर कुंभाटी साहब, मांझी साहब, अमर फयाज, मनोज कुमार, अदी शबनम, अदी तमीना मुफ्ती। हेठि मां ॾिसां तो काफ़ी असांजा लिखण पढ़ण जी दुनिया सां ताल्लुक़ रखण वारा दोस्त ऐं नौजवान। यासिर ॻाल्हाइण जो शींहं आहे ऐं कंहिंजी तारीफ़ में वॾा बंद ॿधी सघे पियो। आउं सम्झंदो आहियां त वज़ारतूं या मनसब, चेयरमैनियूं, वीसियूं, वीसीशिप या को बि उहिदो, इहा माण्हूअ जी बुनियादी ज़िम्मेवारी आहे, अमानत आहे ऐं उन में पंहिंजी वसाहर, पंहिंजी सलाहियत आहर, पंहिंजी वित आहर माण्हू जेतिरो बहितर करे सघे त इहा चङी ॻाल्हि आहे, इहा का इज़ाफ़ी ख़ूबी कान्हे। ऐं हमेशह इहा ॻाल्हि रिपीट कंदो आहियां, चवंदो आहियां त जीअं त असां जहिड़नि मुआशिरनि में, असां जहिड़ी रियासत में, मुल्क में कमु कल्चर न रहियो आहे। जेकॾहिं को कमु करे थो त इहा ॿ शयूं आहिनि, या त असीं उन जी तमामु अजाई बेजा तारीफ़ कंदा आहियूं या उन जी मुकमिल तनसीख कंदा आहियूं। कम जो कल्चर बहरहाल पंहिंजे रियलिस्टिक हक़ीक़ी जेका हुनखे मोट मिले उन खां प्यासो रहे थो। असां वटि त उमिरि खे बि ॻायूं था न पाण, वाह उमर बादशाह, वाह इंसाफ़ तुंहिंजो, 6 महीना तूं माई पंवार तुंहिंजे क़ैद में हुई, तो माई हथु कोन लाथो, वाड़े उमर तुंहिंजो इंसाफ़। छो त बादशाहनि जो त बुनियादी फ़र्ज़ में शामिल आहे इहा ॻाल्हि त हू राज जे, रैयत जे, न्याणियुनि सियाणियुनि ग़रीब ख़ल्क़ सां इंसाफ़ रवा रखे, बजाए जो इहो मुआशिरो उन खां सवाल करे त तोखे इहो हक़ु कहिड़ो हो त तूं हिकिड़ी राज जी वञी न्याणी हिकिड़ी चुगलखोरीअ ते खणी अची 6 महीना क़ैद थो करी। असां तुंहिंजा गीत ॻाता आहिनि त उमिरि जा इंसाफ़। असां सेमिनार बि अटेंड कया, उन सेमिनारनि में बि फरमाइशी प्रोग्रामनि ते सेमिनार थिया त मारवीअ खे साईं जीएम सैयद सिंबलाइज़ करे वियो क़ौम परस्ती जी सिंबल तौरु, हिकिड़ी इलामत तौरु। हाणे उमिरि जो क़दु वधाइजे। असां त ईअं बि ॾिठा, उहे सेमिनार बि थिया, उन में असांजे तमामु वॾनि नाले वारनि अदीबनि मकाला बि पढ़िया, असां उहे बि ॾिठा। ऐं शागिर्दोस यूनिवर्सिटी जे पहिरें साल जो उन सेमिनार में मूंखे बि ॻाल्हाइण जो मौक़ो मिलियो त मूं हिंदू भाउरनि खां, कराइण वारा कुझु हिंदू दोस्त हुआ, मूं हुन खां मोज़रत करे उनखे इहो चयो त हिंदू दोस्तनि खे त पोइ त अचो त रावण खे ॻायूं। राम कहिड़ा फाड़ा मारिया, 14 साल सीता जेका आहे उहा बनवास में हुई ऐं रावण जे क़ैद में हुई ऐं आख़िर में सती साबित थी, पोइ त रावण भलो, वाह वाह अचो रावण जा गीत ॻायूं। त आऊं सम्झां इहो थो त असां वटि इहो थिए थो, पर फ़र्ज़ु शनासी ऐं पंहिंजे फ़र्ज़ खे महसूसु करणु त मुंहिंजो कमु छा आहे, त उन ताईं रहणु ऐं उन पंहिंजो कमु करणु, इहो बुनियादी ऐं नथो सम्झां का इज़ाफ़ी ख़ूबी आहे, इहो हुन बुनियादी कम में शामिलु आहे। सक़ाफ़ती वज़ीर ॿियो छा कंदो? ऐं सक़ाफ़ती वज़ीर हुउसि त मुंहिंजे जेके दायरे इख़्तियार में ऐं मुंहिंजे जेके रूल्स ऑफ बिज़नेस मुताबिक़ जेके मूंखे मैंडेट हो कमु करण जो, मूं कोशिशि कई त ऐं पंहिंजे उन रूल्स ऑफ बिज़नेस खे फॉलो करे कमु करियां। असां जॾहिं लंडन में सिंधी फ़नकारनि खे पहिरियों दफ़ो न त सिंधी फ़नकार हमेशह इस्लामाबाद खां इजाज़तनामे खां सवाइ ॿाहिरि कोन वञी सघंदा हुआ। तव्हां आख़ुन साहिबान खां पुछी ॾिसो त कॾहिं बि वफ़ाक़ी इदारे जी मदद खां सवाइ या उतां राउट थियण खां सवाइ कॾहिं ही को हिकिड़ो डेलीगेशन वठी ॿाहिरि वञी सघिया हुजनि। असां जॾहिं इहो फ़ैसिलो कयो ईंदे ई 2016 में हले 17 में, त असांजा फ़नकार सिंध हुकूमत पाण पंहिंजे बलबूते ते सिंधी माण्हुनि जी ख़्वाहिश मुताबिक़ पोयां 5 करोड़ माण्हू बीठा आहिनि, उन जे आवाज़ खे असीं लंडन में खणी वञी उते पुॼाईंदासीं। त तव्हां पाण ॾिठो त उन वक़्त में केतिरी अची शुरू थी त बाबा नालियूं कोन पियूं ठहनि, पब्लिक हेल्थ वारा पाणी कोन था पुॼाइनि, गटर नाला उथली पिया आहिनि,
स्कूलनि जो हाल ख़राबु लॻो पियो आहे, रस्तनि ते ट्रैफ़िक जो निज़ाम सही कोन्हे, रस्ता उजड़िया पिया आहिनि ऐं अवी पिया वञो लंडन में प्रोग्राम करियो। चङा ख़ासा सिंध जा नाले चढ़िया, तव्हांजा दानिश्वर अदीब, उन्हनि ख़ुदि अची इहा मुहिम हलाई, कमु कंहिंजो पिए कयो मूंखे का ख़बर कोन्हे। हाणे तव्हां मूंखे ॿुधायो त कॾहिं कंहिं बि मिसाल मज़र उस्ताद वेठो आहे, हिन जे हक़ जा पैसा मां नाली ठारायां कासिमाबाद में? इहो थी सघे थो? जेके पैसा लंडन में दिलबर जलाल चांडे खे ऐं अलड़ फ़क़ीर जे पुट खे उते शो में करण जा मिलंदा, छा उहे पैसा खणी सुबुह जे कंहिं स्कूल ते ख़र्च थी सघनि था? अभी पढ़िया लिखिया माण्हू आहियो, मूंखे ॿुधायो। बाबा जेको कमु आहे, जंहिंजो कमु आहे उहो पंहिंजो कमु कंदो। सकाफ़त खाते जो कमु आहे त बाबा सकाफ़त, ॿोली, तव्हांजी तहज़ीब, तव्हांजो तशख़ुस, उन हवाले सां इदारा साज़ी करणु, उन्हनि माण्हुनि खे प्रमोट करणु, उन ते एक्टिविटीज़ करणु, इहे मेला करणु, माण्हुनि खे वेंटिलेट करणु, माण्हुनि जे अंदरि मां फ्रस्ट्रेशन ॿाहिरि कढणु, माण्हुनि खे मौक़िया फ़राहम करणु, आर्टिस्टनि खे स्टेज प्रोवाइड करणु, ॿियो कहिड़ो कमु हूंदो आहे? असां उहो कयूं। तनक़ीद साईं फलाणी जॻह ते जेको आहे थर में ॾुकार पियो आहे, थर में ॾुकार, ऐं हीउ उते थर में जेको आहे उहो सकाफ़ती मेलो पिया कनि, त पोइ छा असीं उते नवाज़ ख़्वानी जी महफ़िल वेही करियूं छा? असीं उते आज़ादारी जो बंदोबस्तु करियूं ऐं मातम करायूं त जीअं थर में फितरत जे पारां ॾुकार बि ईंदा रहिया, सदियुनि खां सुकार बि थींदा रहिया, इहे माण्हू जहांगीर क्लाइमेट रेज़िलियंट आहिनि, इहे उनखे मोह ॾींदा रहिया। हिकिड़ो माण्हू तकलीफ़ में हुजे, ॾुख में हुजे, उनखे वञी ख़ुशि कबो, या उनखे चइबो त अञा ताईं भेण तूं खिली वेठो, तोखे त रोअणु खपे, उनखे त ख़ुशि कबो। तव्हां कंहिंजे तॾे ते वेंदव, हीअ पुराणे ज़माने में पैसा ॾेई राजपूत वारींदा हुआ, मां हिनखे रुदालियूं विछियूं हूंदियूं हुयूं, माना 6 महीननि ताईं घर में मंझी हूंदी हुई, रोअणु हूंदो, पिटको लॻो पियो हूंदो, साईं फलाणो रजवाड़े में राजा मरी वियो, धणी पाण कोन रोंदा हुआ, उहे आफ़ीम जूं गोरियूं ठाहे वेठा खाईंदा हुआ, ऐं राजी खे चवंदा हुआ रो, अभी रो, छो त घर असांजे में कज़ियो थियो आहे, रोअणु असां ते फ़र्ज़ु आहे। त आउं चवां थो हाणे असांखे, आउं त पहिरें ॾींहुं खां वठी अबा मूंखे त तनक़ीद आउं सम्झां थो जेतिरी मूं बर्दाश्त कई आहे, तनक़ीद बि ठीकु आहे, तनक़ीद ज़बरदस्त आहे, तनक़ीद खे आउं वेलकम करियां थो, पर जेतिरी तनसीख मूं बर्दाश्त कई आहे, इहा मूंखे ख़बर आहे, मूंखे अंदाज़ो आहे, इन करे मूं कॾहिं इन ख़्यालु बि कोन कयो। मूं चयो बाबा वक़्तु पाणे साबित कंदो, किना आहियूं, ख़राबु आहियूं, कमु पंहिंजे हिसे जो कयोसीं न कयोसीं। पंहिंजे दौर में सर्टिफिकेट त इमाम हुसैन अलैहिस्सलाम खे बि कोन मिलियो हो वॾा, पंहिंजे दौर में सर्टिफिकेट त कहिड़े माण्हू, मूंखे हिकिड़ो माण्हू ॿुधायो पंहिंजे दौर में कंहिंखे मञियो हुजे, क़दुरु थियो हुजे। असांजी सॼे लॾे शेख अयाज़ जो पंहिंजी हयातीअ में क़दुरु कयो छा? करण वारो कयो, न करण वारो न कंदा। त इन करे आउं सम्झां थो त कमु करण में माण्हू पहिरीं त डॉक्टर समेत जो चेयरमैन हुजे, कुंभाटी साहिबु वाइस चांसलर हुजे, पहिरीं त पंहिंजे क़ानूनी तौर ते जेके हुनजा इख़्तियारात आहिनि उहे पढ़े त मुंहिंजे बुनियादी फ़राइज़ में कमु कहिड़ो शामिलु आहे। अमर फयाज़ बुढ़ड़े साहिब जो कमु आहे त बाबा हिन स्क्रीन ते पंहिंजी ॿोलीअ जो वाधारो, ॿोलीअ जो बचाव ऐं उन लाइ कमु करणु, ऐं मज़ीद उन ॿोलीअ जे वाधारे लाइ मुख़्तलिफ़ रस्ता कढणु, इहो कमु आहे। हाणे सुबुह जो तनक़ीद थिए त साईं हाणे हीअ वेठा भेटाई पीडिया ठाहिनि ऐं भिटशाह जे में लतीफ़ साईं जे मज़ार जो रस्तो ठीकु कोन्हे, बरसाति में उथलियो थो पवे, त छा अमर फयाज़ भेटाई पीडिया जा पैसा खणी वञे रस्तो ठाराईंदो, म्यूनिसिपल जा कमु कंदो, या हीअ पंहिंजी ॿोलीअ जे लतीफ़े जो तहफ़ुज़ वही स्क्रीन ते कंदो? त आउं चवां थो त इहो सिलसिलो हलंदो रहंदो, ऐं ॿिन्ही क़िस्मनि जा माण्हू मौजूदु आहिनि, मुआशिरे में हूंदा आहिनि, पंहिंजो कमु जारी रखणु खपे। ऐं समेजे साहिबु पंहिंजी चेयरमैनी जे दौरान 3 सालनि में मूं जॾहिं चेयरमैन थियो त डॉक्टर समेजे साहिब खां हिकिड़ी तक़ाज़ा कई इहा त तव्हांखे जेतिरो कोशिशि करे सघो आहे, तमामु मुश्किल ऐं ॾुखियो कमु आहे त मुंहिंज दड़े जी ॿोलीअ जी भाञ थिए, उन में रुकावटूं तमामु घणियूं आहिनि, मसइला आहिनि, उहे मसइला को आउं नथो सम्झां ॿिया की हितां जा के सियासी या इंतिज़ामी मसइला आहिनि, मसइला तहक़ीक़ जे हवाले सां घुर्बल मवाद जी खोट। जीअं तव्हांजो सुमेरियन ऐं इहे स्क्रिप्ट जेके डिसाइफर थिया त उनजे पुठियां वॾे खां वॾो इजिप्शियन स्क्रिप्ट डिसाइफर थियण में
भाञ में रोज़ेटा प्लेट जो वॾो रोल हो त उनखे पूरी हिकिड़ी इबारत मिली हुई जंहिं ते हू पढ़ी सघिया पे। असांखे इबारत कोन मिली सघी, का हिकिड़ी पैराग्राफ मिली वञे ऐं उन ते बि वॾे में वॾी रुकावट आहे त इंडिया जा जेके स्कॉलर्स आहिनि उहे न पिया अची सघनि या शिरकत न करे सघनि, छो त उन्हनि जो तमामु लाज़मी आहे इन में इनपुट। ऐं सम्झां थो त जेतिरा गोरा बोरा ॿिया ई मूं इन ते हिकु ॿ इहे राउंड कया हुआ ॿोलीअ जे भाञ जे हवाले सां, आख़िर में असां इन नतीजे ते पुॻासीं त जेसिताईं इहे ॿ कम न थींदा, हिकिड़ो त जेके बि असांजूं इंडस्ट्रियल साइट्स आहिनि उते मज़ीद खोजना जो ऐं खोटाईअ जो कमु न थींदो, आर्कियोलॉजिकल एक्सकेवेशन्स वधंदियूं न अक्रॉस, न फ़क़ति सिंध में, हाणोके सिंध जी जाग्राफी में, सूबाई जाग्राफी में, पर अक्रॉस द इंडस वैली सिविलाइज़ेशन फ्रॉम मंदा जेका कश्मीर में पहिरीं साइट आहे, ऐं वेंदे तव्हांजे लोथल ऐं ढोलावीरा ताईं, ऐं होॾां पासे हुन पासे हरियाणा में तव्हांजे काली बेंगन ऐं जेके बि तव्हांजो राखी गढ़ी, इन्हनि सभिनी साइट्स ते हड़प्पा मोहनजोदड़ा नोटा बोटा इन ते हिकिड़े ई वक़्तु न थींदियूं तेसिताईं ही ॿोली भाञ न थींदी। ऐं ॿियो त जेसिताईं इंडिया मंझां ख़ुशूसन तामिल, इहो मॉक केनायर जो बि इहो ख़्यालु हो, आस्को परपोला जो बि इहो ख़्यालु हो, जॾहिं मुंहिंजी इन्हनि सां पर्सनल गुफ़्तगू थियूं त उन्हनि चयो त जेकॾहिं इन्हनि खे शामिलु न कंदासीं त असांखे रस्तो कोन मिली सघंदो। त इहे लैंग्वेज अथॉरिटी जे हवाले सां तमामु घणो टास्क हो, पैसा मदूदो आहे इन्हनि वटि, ऐं मूं हिननि जी डबल बि कराई हुई 7.5 मां 15.5 पर शायदि 15, पर वॾे में वॾो असां वटि वरी बि अगेन मसइलो इहो आहे त असांखे इदारा घटि, ज़ाती रोज़गार वधीक थो खपे, सॉरी टू से। ऐं हमेशह रड़ियूं करे चवंदो आहियां त तइलीम खातो तइलीम ॾियण जो ज़रियो आहे, रोज़गार ॾियण जो ज़रियो न आहे बाबा। असांजे दोस्त एहतिजाजनि ते वियो रहनि, बाबा जेतिरा पास थिया आहियूं सभु मास्टर थियूं, कीअं थींदा? जेतिरी ज़रूरत हूंदी 30 ॿारनि ते हिकिड़ो उस्तादु खपे थो, जेकॾहिं उहे सिस्टम में मौजूदु आहिनि त पोइ बाक़ी करणु ओवर एम्प्लॉयमेंट थींदी। ओवर एम्प्लॉयमेंट जे करे तव्हांजी सिंध यूनिवर्सिटी जो छा हाल आहे? तव्हां खां पहिरियों वाइस चांसलर्स जेके गुल खिलाया आहिनि, अॼु भले कुंभाटी साहिबु हुजे या केरु बचे, इहो 5-8 सालनि ताईं यूनिवर्सिटी सही थी वञे त आउं सलाम कंदुसि। छाजे करे? ओवर एम्प्लॉयमेंट, बेतहाशा माण्हुनि जी लोध भर्ती थी पई आहे। जंहिं डिपार्टमेंट में ॿार वेठा आहिनि 30, उस्ताद वेठा आहिनि 35। हीउ PIA वारो अशर थींदो न, PIA सां छा थियो? 550 पायलट, 28 जहाज़, 9 दॿा, 13 TT, ईअं थिए थो न। त लैंग्वेज अथॉरिटी जो बि इहो मसइलो, बाबा पघारूं 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 हले घणियूं तव्हांजूं पघारूं आहिनि मूंखे ख़बर न आहे सालाना। हा ॾियो मो 11-11.5 करोड़ पघारूं हुजनि, 15 करोड़ बाक़ी बचा 3-3.5 करोड़, उन में ही फंक्शन प्रोग्राम सेमिनार ॿिया त छा करे सघंदो? त हाणे दुनिया में आउटसोर्सिंग थी वई आहे। जेको क़ाबिल माण्हू आहे उनखे पोरियो सुठो ॾियो, उजूरो सुठो ॾियो, उनखां कमु वठो। बाबा हीअ असांखे कमु कंप्लीट करे ॾे, हिकिड़े हथु कमु वठो, ॿिए पासे पैसा ॾियो, उनखे मुआवज़ो सुठो ॾियो। हीअ असांजो टेक्स्ट बुक बोर्ड, मूं पुछियो भाई किताबनि जा जेके मज़मून लिखो था उहे पैसा घणा ॾियो? 800 रुपया हिकिड़े मज़मून ते। त मुंहिंजो अहिड़ो ई हाल हूंदो किताबनि जो। 800 रुपये ते साईं ज़वाहर नक़वी अचो मज़मून लिखी ॾे, कहिड़ो मज़मून लिखी ॾींदो? हू काविश अख़बार में लिखे 2000 रुपये जो मज़मून ऐं टेक्स्ट बुक बोर्ड में लिखे 800 जो मज़मून, कहिड़ो मज़मून लिखंदो? त आउटसोर्सिंग करे बहितर मुआवज़ो ॾेई दुनिया सॼी ईअं थी हले। दुनिया में घर वेठे माण्हू कमाइनि पिया, कंसल्टेंसीज़ घर वेठे कनि, वर्क फ्रॉम होम जो कॉन्सेप्ट लॻो पियो आहे। हिते तव्हां हाउस्ड एम्प्लॉयमेंट जेतिरी वधाईंदव ओतिरो इदारा वेझी वेंदा, कमु कोन थींदो, ॿोली कोन वधंदी। हा जेकॾहिं तव्हांजे सिंधी लैंग्वेज अथॉरिटी या 60-70 मुलाज़िम जेकॾहिं ॿोली बचाए वञनि त पोइ वाह वाह ज़बरदस्त, बाक़ी 6 करोड़ माण्हू चुप करे वेही रहनि, बाबा हीअ ॿोली बचाए वेंदा। हे मुमकिन कोन्हे। हिते घणे रुखी कैंपेन खपे। त ॿोली जे हवाले सां जेको मुंहिंजो ख़्यालु हो डॉक्टर साहब सां मूं जॾहिं शेयर कयो त डॉक्टर साहब आऊं तइलीम खाते में जॾहिं पहिरीं वज़ीर थी आयुसि 18 में, तव्हांखे यादि हूंदो मुंहिंजी असेंबलीअ में जेका पहिरीं तकरीर हुई उन में मूं ऐलान कयो हो त जेको बि सिंध में मौजूदु प्राइवेट स्कूल सिंधी न पढ़ाईंदो, 1972 जे एक्ट ते अमल न कंदो, उन स्कूल जी रजिस्ट्रेशन बि कैंसिल कंदासीं, उनखे सस्पेंड कंदासीं, उन स्कूल खे हलाइण न ॾिबो, ऐं पाण वेंदुसि। उन खां पोइ छा थियो? उस्ताद रखणु शुरू कया। कराची ग्रामर स्कूल बि रखियो, बेव्यू बि रखियो, CS अकेडमी बि रखियो, ॿियनि उस्ताद रखिया।
पर हाणे जीअं त 12,000 स्कूल रजिस्टर्ड, 12,000 सिंधी पढ़ाइण वारा क्वालिटी जा टीचर बि खपनि, जेके किथां अचनि। हुननि सिंधी रखी त छॾिया छोकिरा छोकिरियूं नियाणियूं असां जूं स्कूलनि में, पर उनखे सिंधी पढ़ाइण न पई अचे। मूं स्कूलनि खां रिपोर्ट वरिती, स्कूल विज़िट कयमि, उते जेको उस्तादु वेठो आहे उहो वेठो आहे सिंधी उस्ताद जे नाले ते, पर उनखे सिंधी पढ़ाइण न पई अचे। सिंधी पढ़ाइण हिकिड़ो अलॻि कमु आहे। ऐं शाइरी करे सघां थो, कालम लिखी सघां थो, कंप्लेन लिखो, कंप्लेन मोकिलियो, मूंखे मोकिलियो ज़ाती तौर ते, लिफ़ाफ़े में मोकिलियो, ख़त विझी, उहो पहुचणु खपे त कहिड़ी स्कूल में आहे। तव्हां पाण जॾहिं पुछाणो करणु शुरू कंदा तॾहिं तव्हांजी ॿोलीअ सां मुहबत जो अवी इज़हार करे सघंदा, त अमली इज़हार इहो हूंदो। न कंदा उहो रखी छॾींदा। को बि झले रस्ते ते वेंदड़ बेरोज़गार छोकिरे खे 10,000 पघार ॾी, बाबा सुबुह जो 4 कलाक अची वञा, स्कूल में वेठो हुजां। ऐं रिकार्ड में हूंदो कहिड़ो त बाबा हीअ सिंधीअ जो उस्तादु मौजूदु आहे। मूं उर्दू लाइ बि इहा ॻाल्हि कई, मूं चयो उर्दू तव्हांजी कोन थी बचे, जेके उर्दू ॻाल्हाइण वारनि दोस्तनि खे। उते बि सूरत हाली आहे, वफ़ाक़ी उर्दू यूनिवर्सिटी, घणा प्रोड्यूस पई करे उर्दूअ जा उस्ताद, ख़ैर लॻो पियो आहे। अंजुमन तरक़ी ऐं उर्दू तइलीम खातो उन्हनि खे ॾिए थो ग्रांट, को कमु कोन्हे। मूं ग्रांट बंदि कराई, इन करे न कराई। मूं चयो कमु खणी अचो, तव्हांजो को न को सेंटर ओपन कयो, उन्हनि खे असां लिखियासीं त बाबा तव्हां इहो करियो, छो उर्दू पढ़ाइनि भले, जेको जंहिंजी मदर टंग उर्दू आहे उहो उर्दू पढ़णु चाहे थो भले पढ़े, असीं एतिराज़ कोन था करियूं। सिंधी कंपलसरी आहे, सिंधी हलंदी, सिंधी पढ़णी पवंदी, भले उर्दू पढ़ो। त हाणे इहे सभु मसइला आहिनि ऐं इन में धणियप पहिरीं ॿोलीअ जे बचाव जी तव्हां पाण खे करणी पवंदी। इदारनि जे मथां तव्हांखे सुठो नक़ाद थी बीहणो पवंदो। गारियूं ॾियण सां कमु कोन थींदो, गारियूं ॾियण सां अॻियां कंहिं ते बि कदम ते जूं कोन सुरंदी। तव्हां डॉक्टर समेजे खे, डॉक्टर खुंबाटी खे, सरदार शाह खे, मनोज खे, अमर फयाज़ खे वेठा गारियूं ॾियो, गारियूं ॾियण सां कॾहिं दुनिया में तब्दीली आई आहे छा? उहा तनक़ीद जेका रिलेवेंट हुजे, उहा तनक़ीद जेके हुनजे हीअं में हथु विझे, उहा तनक़ीद जेका हुनजी निंड फिटाए, उहा तनक़ीद जेका हुनखे वधीक ज़िम्मेवार करण लाइ पंहिंजो किरदारु अदा करे, उहा कारगर थींदी। गारियूं ॾियण सां असीं ख़ुशि थींदा आहियूं। जेको बि कमचोर माण्हू हूंदो उनजी सभ खां यादि रखी छॾियो, आसानी सां जान छुटे थी गारियूं ॾियण सां, यादि रखी छॾियो। मोला मींहं वसा त कूड़ा छुटनि कम खां, बाबा गारियूं ॾेई छॾियो, हाणे ख़तमु। तव्हां हिकिड़ो त पंहिंजो केस ई वीक करे छॾियो। तव्हां हिकिड़े ग़ैर मुहज़िब ऐं ग़ैर इख़लाक़ी अंदाज़ में ॿिए माण्हूअ ते गुफ़्तगू कई, तव्हां पंहिंजो केस बि विञाए छॾियो ऐं अॻे माण्हूअ जी सिहत ते टके जो असरु ज़रूरु कोन्हे। तंहिंजे करे अवी थियो इदारनि जी ओनरशिप त ई करियो, स्कूलनि जी ओनरशिप कयो। हितां स्कूलनि में न बची ॿोली किथां बचंदी? 45 लख 40 खां 45 लख ॿार तव्हांजा प्राइवेट स्कूलनि में पढ़नि पिया। सरकारी स्कूल में त साॻिया आहिनि उस्ताद, पढ़ाइनि बि था सुठा उस्ताद क़ाबिल। ही 93,000 उस्ताद रिक्रूट थिया, इन में प्राइवेट स्कूलूं वीरान थियूं, प्राइवेट स्कूलनि जा सुठा उस्ताद सभु सरकारी पासे अची विया। पर प्राइवेट स्कूलनि में तव्हांजा 40 खां 45 लख ॿार पढ़े पियो। ये यादि रखो, जेकॾहिं उनखे सिंधी उन जे हथ मां निकिरी वई, तव्हां पाण मुस्तक़बिल सम्झी सघो था त ॿोली जो किथे बीठल हूंदो। सो डॉक्टर समेज साहब जेके कुझु मुतालबा बि रखिया मुंहिंजे ख़्याल में, उनखे जेकॾहिं रिकैप कयूं ईअं त तव्हां मूंखे लिखत में जेके बि तव्हांजा आहिनि मूंखे ॾियो, ऐं उन ते आउं यकीनन आउं कंदुसि। ऐं ग्रांट बि तव्हांजी मंज़ूरु कयूं था। तव्हां सभिनी जी महिरबानी। मूंखे इलाही वक़्त खां पोइ आउं हैदराबाद में कंहिं तक़रीब में आयो आहियां ऐं ख़ासि तौर ते सकाफ़त खाते जे हवाले सां या सकाफ़त खाते सां ई मुंसलिक इदारो आहे, आयो आहियां। तव्हांजो वज़ीर साहब जी मूं पुछा कई, ज़ुल्फ़िकार शाह साहब, त उहो बि हुजे हा त ॾाढो सुठो हो। त कुझु ॻाल्हियूं तव्हां उनजे अॻियां करे सघो हा जेको उन सां मुंसलिक खाते सां आहिनि। अमर फयाज़ छा पियो करे उहो बि ॿुधी सघे हा, पर मसरूफ़ियत हूंदो किथे न ईंदो, पर इज़ डूइंग वेल ऐं सुठो कमु करे पियो। उन नियत बि आहे कमु करण जी। वधीक तव्हां सभु पंहिंजनि इदारनि जी मालिकी पाण कजो, इदारा तॾहिं बचंदा। बाक़ी हिकिड़े के माण्हू मां तवको रखणु ऐं घरां वेही
तीर हलाइण सां ऐं नथो सम्झां त को घुरबल नतीजा असांखे हासिलु थी था। तव्हां सभिनी जी महिरबानी।